इस्लाम में आहे कि अगर कोई चोरी करे तो उन जा हथ कटिया वञनि, पर पंहिंजो सनातन धर्म छा थो चए? पंहिंजो सनातन धर्म चए थो अगर चोरी कई अथई उन हथनि सां उन खां ॿियो कमु करायो वञे, जेल में जेको सश्रम कारावास थींदो आहे। अॼु उन चोरी कई आहे, थी सघे थो सुभाणे उन जी वृत्ति मटिजी वञे, थी सघे तो उन जो स्वभाव मटिजी वञे, सोच मटिजी वञे, पश्चाताप थिए उनखे जेल में रही रही ऐं सोचे हाणे जिन हथनि सां चोरी कई हाणे इन्हनि हथनि सां मां सेवा कंदमि। त इहो ऑप्शन त रखणु खपे न अपराधीअ लाइ। हाणे ॾिसो हिकिड़ो विवाद इन ते त थिए पियो थो, विवाद अमर कथा में लिखियल आहे भाभी, मतां तव्हांखे लॻे कि मां पुठियां पइजी वियो आहियां, इहो न सोचिजो, खुदि खोले पढ़िजो। अमर कथा जो 6 नंबर अध्याय ऐं पेज या त 46 या उन में लिखियल अथव कि साईं उॾेरो वाच साईं झूलेलाल मिर्ख शाह खे चएसि थो तुंहिंजे राज में अगर कोई चोरी करे तो उन जा हथ कटाए छॾ। त इन ते विद्वाननि ऑब्जेक्शन खयो आहे, कंहिंजा पेर कटाए छॾ, पढ़जो अगरि अथव त घर में। हाणे लिखियल आहे त इन में छा मुंहिंजी ग़लती आहे छा? अच्छा मां अगरि ॿुधायां थो कढी करे त इन में बि मां ग़लति आहियां छा? बिल्कुल न, सच्चाई त अचणु खपे न। अचे न। हा त ॾाढा ग़लति सम्झंदा आहिनि कि हीअ दुश्मन आहे। अरे कंहिंजो दुश्मन आहियां? झूठ जो, कपट जो, पाखंड जो, फरेब जो, हुन जो थोड़ी, सत्य जो थोड़ी कयो। हिकु ॿी ॻाल्हि यादि रखिजो, कोई गुज़ारे वेंदो आहे त गरुड़ जो पाठ रखिबो आहे या गीता जो। हाणे अमर कथा जो पाठ था रखनि ऐं कंहिं संतनि महात्माउनि निर्णय न कयो आहे इहो, बसि हिकिड़े जे चवण ते, त छा इहो उचित आहे छा? तव्हां ॿुधायो, मतां चओ अलाए इहो असांजो मैटर आहे ई कोन, त तव्हांजो मैटर छा आहे? बाक़ी अखियूं बंदि करे हलणु? थोरो वीचार कबो आहे। पोथी आहे, इहो ग्रंथ कान्हे, इहा कथा आहे, लोक कथा आहे। त उन में छा ॿुधायो, कोई गुज़ारे वियो आहे त 7 ॾींहंनि जे पाठ में या 5 ॾींहंनि जे पाठ में इहे ॻाल्हियूं पढ़बियूं कि हथ कटाए छॾ चोरी करण वारे जा। इहो बि लिखियल अथव, बकरे जी, कारे बकरे जी बलि। हिंदू सनातन में गरुड़ पुराण, भगवत गीता इहे रखिबा आहिनि।